जेके किताबनि जा हुनखे तोबरा ऐं गरह जा बोरा वठी थो उन्हनि जे कुल्हे ते खणाए, उन्हनि में क़ुर ऐं हदीस जी का बि ॻाल्हि कान्हे। उन सभ में मुआशिरे जी इज़त ऐं एतिराम जी का ॻाल्हि कान्हे। उन में ग़रीब जे मथां रहम करण जी ॻाल्हि कान्हे, नंढे जे मथां बाझ ऐं शफ़क़त करण जी ॻाल्हि कान्हे, वॾे जी इज़त ऐं अदब एतिराम करण जी ॻाल्हि कान्हे। हीअ ॻाल्हि आहे त जेकॾहिं वॾो तुंहिंजो कुराड़ो पीउ कुराड़ी माउ हुजनि ऐं उहे घर में खंघनि, तोखे तुंहिंजी ज़ाल ऐं ॿार खे जॾहिं तकलीफ़ थिए त तूं पंहिंजे अबे अमा खे उन्हनि जे घर मां कढी सघे थो। इहा तालीम ते स्कूलनि ऐं कॉलेजनि जी। अब इहा तालीम हुकूमतूं ॾींदियूं आहिनि न, त यूरोप इंग्लैंड अमेरिका में हुकूमतुनि अहिड़ा घर बि अॻुवाट ठाराए छॾिया आहिनि त छोरनि खे जहिड़ो नालाइक़ बणाइनि था। इहे वॾा थींदा त इन्हनि कुराड़नि खे कढंदा, पोइ काॾे वेंदा, उन्हनि कुराड़नि जे लाइ अॻ में इस्पतालुनि क़िस्म जा आखाड़ा ठाराए छॾिया अथऊं। ये मुसाफ़िर खाना हूंदा हुआ पुराणे ज़माने में, वो वॾे हाल में 20-20 40-40 खटूं पियल हूंदियूं। हर को मुसाफ़िर अचे खट वठी सुम्हंदो वञे। माण्हू कुराड़ा अंग्रेज़नि जा जेके पंहिंजी औलाद जा तड़ियल घरनि मां उहे अचे उन्हनि पुराणनि घरनि में अची रहंदा आहिनि, जिते कुराड़नि जूं जायूं चवंदा आहिनि उनखे। जीअं हिते ढक में माण्हू जे पोख में अब जानवर पवंदा आहिनि न, मां वधीक नथो चवां, बसि एतिरो चवंदुमि। पोइ उनखे खणी वञी ढक में वाड़े ईंदा आहिनि। पर अल्हम्दुलिल्लाह असांजे हिते माण्हुनि जो ढकु कोन्हे। हा, ॾोह जराइम जेके आहिनि उन्हनि जे लाइ जेल वेल आहिनि, पर ढकु माण्हुनि जो कोन्हे। ऐं अंग्रेज़नि उहे ढक ठाराया आहिनि, छो त तालीम अहिड़ी था ॾियनि जो ज़ाहिर आहे त इन्हनि जा छोरा सुभाणे इन कुराड़े माउ पीउ खे बर्दाश्त न कंदा, घर में कढी ढक में छॾींदा, तंहिंजे करे ढकु त ठहियल हुजे। माण्हुनि जा ढक ॾिसण अथव त इन अंग्रेज़ी तालीम जो उहो नतीजो अथव। मुस्लमानो, अञा हे अलाह जो क़ुरान आहे, इहो पढ़िजे पढ़ाइजे थो। हिन क़ुरान ॿुधण जे लाइ तव्हां हेतिरा मुस्लमान जमा थिया आहियो, तंहिंजे करे असांजे मुआशिरे में अञा कुराड़नि जो ढकु न ठहियो अथव। जे हिन क़ुरान मूं हथु कढंदो त पोइ ढक तयारु अथव। इहा त हिकिड़ी ॻाल्हि आहे, पर इन खां ॿियूं अञा पोयों घणियूं ॻाल्हियूं आहिनि। हीअ हिकिड़ी ॻाल्हि आहे, पर इन जे पोयों अञा बुरियूं घणियूं तमामु घणियूं अथव। तंहिंजे करे अज़ीज़ो, हिन अलाह जे क़ुरान खे चंबड़ो। हे दाहूं हे रड़ियूं सभु इन जे लाइ त हिन अलाह जे क़ुरान जी दामन पकड़ियो। हिन अलाह जे क़ुरान खे वठो, छो त इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम। मां गारंटी थो ॾियां तव्हांखे त दुनिया जे सभिनी निज़ाम तालीमात खे खणी अचो। हिन हिकु आयत जे मट जेकॾहिं को हिकिड़ो सबक़ु हुजे त मां तव्हांखे ॿुधायां, हे क़ुरान हिदायत थो वटाए सिधी ऐं बिशारत ऐं मुबारक थो ॾे मोमिननि खे त तुंहिंजी अलाह ताला वटि वॾी इज़त ऐं वॾो उजूरो तयारु आहे। दुनिया जा किताब ऐं फ़लसफ़ा खणी अचो, हिकिड़ी ॻाल्हि बि अहिड़ी लभे उन्हनि मां त मां तव्हांखे सलाम कंदुमि त साईं वाक़ई तव्हांजो प्रोग्राम बि आलीशान आहे। पर कोन्हे हुते प्रोग्राम इहो आहे त दुनिया जहान सॼे खे रोड़े रत निचूड़े, मुल्कनि खे तबाह बर्बाद करे, रोडनि जा पथर डांभर खाई वञो, बिजलीअ जूं तारूं ऐं पोल खाई वञो, रेल जा तेल ऐं पंहिंजो डीज़लूं ऐं पंहिंजो पटड़ियूं पटे खाई वञ, पंहिंजो पेट भर। ऐं अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सहाबा जे ज़रिए जंहिं तालीम ऐं किरदार जी शाहिदी हिन अल्लाह जे क़ुरान ॾिनी, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हिकिड़ो महिमान आयो। अल्लाहु अकबर। अदा इस्लाम जो प्रोग्राम इन पट खोह जे मथां न अथई। इस्लाम जो प्रोग्राम ॾियण ते आहे त ॿिए खे ॾे। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि महिमान आयो। पाण फरमाईंदा आहिनि मुंहिंजे महिमान जी केरु महिमानी कंदो? हिकिड़े साहिब चयोसीं मां। वठी वियो पंहिंजे घर। महिमान खे विहारे घर वारी खे चई त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इज़त वारो महिमान मिलियो आहे, हिन जी ख़ातिर करणी आहे। त घर वारी बि अलाह ताला शाल असांजे मर्दनि ऐं सभिनी मायुनि खे सहाबा जे हिदायत मां शलका नूर जी चपटी नसीब करे। भाई चयो साईं वाह वाह, असांजे अखियुनि ते महिमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो असांजे सिर जो साईं आहे। पर मानी पाण वटि एतिरी आहे जो असां खाईंदासीं त महिमान पेट न भरींदो, ऐं जेकॾहिं असां न खाईंदासीं त महिमान बि न खाईंदो। छो त मूंखे ख़बर आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो महिमान आहे। हाणे हिकिड़ो तरीक़ो था कयूं, पोइ उन तरीक़े सां महिमान खे खाराए ड्रव कंदासीं। चई कीअं? जे राति जो जॾहिं मानी रखंदासीं त तूं उथी ऐं ॾीओ ठाहिजांइ। ॾीए जी वटि थोरी मथे कबी आहे, जॾहिं घणी सड़ी वेंदी आहे वरी वराए मथे करे फुलो लाहिबो अथसि, वरी रोशनी नई थी पवंदी आहे ॾीए जी। पोइ ठाहींदे का अहिड़ी हरकत कजांइ ॾीए सां जो ॾीओ विसी वञे, पोइ थी पवंदी ऊंदहि। पोइ चवंदासीं हाणे ठहियो काॾों अचे, माचीस वाचीस त कोन हूंदा न बा। ॾीए ॿारण जे लाइ बि वॾा जतन करणा पवंदा, तॾहिं ॾीओ ॿरंदो हो। बाहि ॿारण सवली न हूंदी।
पत्थरनि मां चिणगूं कढ, उहा कंहिं कपा दपा में विझ, पोइ फूक, पोइ ॿार, पोइ बाहि भरे, पोइ साईं ॾीओ भरे। मुश्किल हो, विसी वियो त छुटो, या वरी कंहिंजे ॿारे ॾीए में ॿारे अचो त ॿी ॻाल्हि आहे, न त छुटो। चई पोइ मानी वेही खाईंदासीं, पोइ असां वेही ॻाल्हियूं बि कंदासीं, हथ बि हलाईंदासीं, वात बि चिपकाईंदासीं, महिमान मानी खाईंदो, महिमान जो पेट भरायूं। दुनिया वटि आहे इहो सबक़ु। ईअं ई थियो, ॾीओ जो विसी वियो त माई साहब बि चयो, हमरा बि चयो त भला ठहियो, हाणे ॾीओ काॾों ॿारियूं, वेहो मानी था खाऊं। मानी वेही खाधो, महिमान खे चई बिस्मिल्लाह मानी खा, पाण बि हुन सां गॾु वेठा खाइण, पर खाइनि कोन पिया। महिमान वेठो मानी खाए, हे वेठा ॻाल्हियूं बि कनि, कचहरी बि कनि, ऐं महसूसु अहिड़ो कराइनि ॼण असां बि खाऊं था वेठा, हालांकि कोन पिया खाइनि। महिमान खाई ड्रौकियो, जॾहिं सुबुह थियो त उहो सहाबी महिमान खे जॾहिं मोटाए पियो अचे त इन खां अॻु में अलाह ताला पंहिंजे नबी सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे मथां क़ुर मजीद नाज़िल करे छॾियो। जो अलाह ताला हिननि जे किरदार खे ॾिठो न भाउ, त हालांकि पाण खे बि बुख ई बा, असांजे ज़माने वांगुरु यार ज़मानो कोन हूंदो हो जो खाधे पीते जूं शयूं असां वटि अॼुकल्ह एतिरियूं आहिनि जो माण्हू अक्सर बीमार घणे खाधे जे करे था थियनि। तव्हां हलो इस्पताल जे दर वटि हली बीहारिया, जहिड़े डॉक्टर वटि चओ, 100 मां तव्हांखे 90 माण्हू घणे खाइण जे करे बीमार नज़र ईंदा। 100 में 10 माण्हू बि कोन हूंदा जो घटि खाधे जे करे बीमार थियनि, अहिड़ा 10 बि कोन्हनि, 5 बि कोन्हनि, पर 2 बि कोन्हनि 100 ते। घणे खाइण जे करे बीमार तव्हांखे 100 मां 90 95 लभंदा। ऐं अॻे ज़माने में खाधो ईअं कोन हूंदो हो, बसि जेको टुकुर अलाह नसीब कयो राति जो खाधोसीं, वरी जेको सुबुह जो मिलियो त खाईंदासीं, बसि न त ख़ैर। ऐं असां वटि हाणे सॼो ॾींहुं खाइणो आहे। अबा मां तव्हांखां हिकिड़ो सुवालु पुछंदुमि, असां जेके मानियूं खाईंदा आहियूं बुख खां खाईंदा आहियूं? सुबुह जो उथंदासीं, मुमकिन आहे बुख हुजे, नेरनि नाश्तो कयोसीं, मंझंदि जी मानी बसि टाइम आहे असां वटि रखियल, तॾहिं त मानी खाऊं, बाक़ी बुख न हूंदी आहे। राति जी मानी वक़्तु आहे मानीअ जो, मानी था खाऊं, हथ जा ठहियल वक़्तु, पोइ उन ते मानी खाए बि, बाक़ी बुख न हूंदी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं हिकिड़े बादशाह मोकिलियो हकीम, फरमाईंदो हे तबीब आहे साईं, फरमाईंदो तबीब असांजो अलाह हे असांजो साथी आहे, पर इहो पंहिंजो मोटाए वठी वञो, छो त असांखे तबीब जी ज़रूरत कोन्हे। असां तेसीं ताईं न खाईंदा आहियूं जेसि ताईं बुख लॻे, ऐं खाइण मां तॾहिं हथु कढंदा आहियूं जो अञा पेट न भरिजे त असां हथु कढी वेंदा आहियूं खाइण मां, माना पेट भरे न खाईंदा आहियूं। खाईंदा आहियूं तॾहिं जॾहिं बुख तंग करे, ऐं एतिरो खाईंदा आहियूं जो अञा बुख मस थोरी ढरी थिए त हथु कढंदा आहियूं, तंहिंजे करे असां बीमार बि न थींदा आहियूं, पंहिंजे हकीम खे मोटाए वठी वञूं। ऐं असां वटि हाणे ज़रूरत आहे त हर गलीअ में डॉक्टर हुजे। अल्लाह अकबर, अल्लाह शाला असांखे हिदायत नसीब करे। पोइ बि मुस्लमाननि खे बुख, अल्लाह ताला एॾो रिज़्क़ ऐं रोज़ी वधाए छॾी आहे जो घरनि में, घिटियुनि में, ओ रेड़नि ते, दुकाननि ते, माॾनि ते, होटलनि ते, माण्हुनि जे घरनि में हिसाब खां वधीक मानी। मां त चवां त अल्हम्दुलिल्लाह हींअर मुस्लमाननि जो अहिड़ो हाल आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे सहाबी महिमान खे को माण्हू त चए साईं मां थो वठी वञा, ऐं हींअर हे सभु महिमान आहिनि, मां त चवां त हिकु न, पर अल्हम्दुलिल्लाह गंज दोस्त हिते अहिड़ा वेठा हूंदा जो हिकिड़ो उथे न हिननि सभिनी खे मानी खाराए वेंदो। अब न हूंदा अहिड़ा, खोड़ हूंदा जो ॿ-4 देगियूं भतनि जूं न करे सघंदो, कई करे वेंदा। सभिनी माण्हुनि खे हिकिड़ो माण्हू खाराए सघे थो, अल्हम्दुलिल्लाह एतिरो अलाह जे रिज़्क़ जो गंज आहे, पोइ बि हिन अलाह जे क़ुर खे छॾी था वञूं। मुस्लमानो हे क़ुर न छॾियो, ॾाह थियो क़ुर न छॾियो, छो त हे जे क़ुर छॾी अथव न त आलिम अथव थोरा मुल्क में, पोइ इहे वेंदा खपी, जॾहिं आलिम खपी वेंदा त पोइ क़ुर पढ़ाइण वारो कोन हूंदो तव्हांखे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हे इल्मु खजी वेंदो जो हिनखे अल्लाह ताला ईअं खसे कोन वठंदो, पर आलिम खजंदा वेंदा, पोइ तव्हांखे पढ़ाइण वारा न हूंदा, पोइ इत्तख़ज़ू रूसन जुहाला, पोइ अॻवान कंदो जाहिल, फज़ल्लू फज़ल्लू, उहे बि गुमराह त तव्हांखे बि खॾ में केरींदा। तंहिंजे करे उम्मत खे खॾ में केरण खां बचाइणो अथव त पंहिंजे बचनि खे आलिम कयो। उलमा जी वफ़ात उम्मत जो अलमियो आहे। चवंदा त मौतुल आलिम मौतुल आलम, हिकिड़े आलम जो आलिम जी वफ़ात सॼे जहान जो मौत अथव। छो त उहो आलिम हिकिड़ो हूंदो न भाउ, त उहो तव्हांखे रहनुमाई कंदो, तव्हांखे हलाल ॾसींदो, तव्हांखे हराम खां बचण जी तलक़ीन कंदो, तव्हांखे अल्लाह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्माबरदारी जी तलक़ीन कंदो, तव्हांखे जन्नत जी वाट ॾसींदो, जहन्नम जे वाट खां रोकण जी कोशिशि कंदो। पूरी तव्हांजी कामयाबी जो प्रोग्राम आलिम वटि हूंदो, छो त आलिम वटि अल्लाह जो क़ुर आहे। तंहिंजे करे अज़म कयो त इंशाअल्लाह बचनि खे पढ़ाईंदासीं। अज़ीज़ो मां तॾहिं चयोमांव न त हे मस्जिदियूं जिथे बचनि सां भरियल हुजणु घुरिजनि, हा उनजे बजाए अंग्रेज़नि जा स्कूल ॿारनि सां भरिजी विया, मस्जिदियूं ख़ाली थी वयूं। अल्लाह ताला असांखे हिदायत करे अदा। तंहिंजे करे ॾाह थियो पंहिंजे बचनि जा ख़ैर ख़्वाह बणिजो, छो त असांखे ज़ाहिरी चमक धमक ॾिसी ख़ैर ख़्वाही थी नज़र अचे, पर जे हिते असांखे रोशनियुनि जी घुरिज आहे
को ज़मानो हूंदो हो असां पंहिंजे हिन गुनाहगार अखियुनि सां जलसा ॾिठासीं अबा। सो बि काथे काथे हर जॻह ते न, कंहिं कंहिं जाइ ते गोलो हूंदो हो जेको अॻे पुराणे ज़माने में गोला ॿरंदा हुआ, जंहिंमें हिन बल्ब जे हिन खां नंढड़ो एतिरो अछड़ो हिकिड़ो बल्ब ॿरंदो हो जेको हीअं विच जलसे में काथे टंगींदा हुआ त हीअं मजमा में ख़बर पवंदी त माण्हू वेठा आहिनि, बसि मिड़ई ख़ैर। अॼु अल्हम्दुलिल्लाह इहो आहे जो तव्हां जेतिरा माण्हू आहियो एतिरियूं मथे ते बतियूं पयूं थियूं ॿरनि, शयूं गंज थी वयूं, सभु असबाब जाम थी विया, पर जेका खोट ऐं किलत आहे न सा हिदायत ऐं दीन ऐं इस्लाम जे तालीम जी आहे। तॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इन्नी ला अख्शा अलैकुमुल फ़क़्र, ए मुंहिंजी उम्मत मां तव्हांजे सुञाईअ खां नथो ड्रिजां त तव्हां बुख जे होटे मरंदव, वलाकिन्नी अख्शा अलैकुम दुनिया, पर मूंखे भाव आहे त दुनिया वधी वेंदी, फतनाफ़ज़ू कमा तनाफ़ज़ू फ़िहा। यहूदियुनि नसारनि वटि माल घणो हो, उहे बि रीस में हिक ॿिए खां दीन छॾे, तौरात छॾे, मूसा अलैहिस्सलाम जी तालीम छॾे, पंहिंजनि नबियनि जी तालीम छॾे यहूदी ईअं पंहिंजे दुनिया जे शौक़ में अॻिते हलिया विया जो उहे अॻिते क़यामत जूं फरमाइश निशानियूं इहे थींदियूं जो माण्हू जंग जा जांगी, उठनि जा धनार, मेहन ऐं ॿकरियुनि रिढुनि जा धनार, पेरनि उघाड़ा ऐं पुठियुनि उघाड़ा, उहे बिल्डिंगियूं ठाहींदा पर हिक ॿिए खां वॾियूं ठाहींदा। ऐं हाणे इहो हाल आहे असांजो, हाणे हर माण्हूअ खे सद ऐं तमन्ना इहा आहे ॼमण खां वठी मरण ताईं त बंगलो हुजे, घर आलीशान हुजे, मां वटि दुनिया दौलत हुजे, मां अमीर कबीर हुजां, मां हीअं जो ॿाहिरि बीहां त सभु माण्हू मूंखे बीह ॾिसनि, फिलाणो अहिड़ो आहे, पोइ उन फिलाणे अहिड़े खे ॾिसी जो हे हमरा अरमान में थो पवे त ढगनि खां वधीक लोड़ींदे मौत अचे थो मुंडीअ खां वठी मरोटो ॾेसि, तेसीं ताईं हे दुनिया मूं हथु नथो कढे। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे कुन फि दुनिया कअन्नक गरीबुन औ आबिर सबील, दुनिया में त तूं ईअं हुज जीअं मुसाफ़िर ऐं परदेसी। अब मूंखे जो तव्हां वटि हिते राति रहणो पवे तव्हांजे ॻोठ में, तव्हांजे शहर में, त पोइ मां छा चवां त मूंखे हिकिड़ो कमिरो ख़रीदी खपे, अॼु खट बि मां पंहिंजी ज़ाती ख़रीद कयां, जग गिलास में मूंखे पंहिंजो हुजे, देगड़ी ऐं प्लेट बि मुंहिंजी पंहिंजी हुजे, न बाबा काथे न काथे मस्जिद जी कुंड में जेकॾहिं को हिकिड़ो हंधड़ो टपाइड़ो मिलंदो त उते विझी सुम्ही पइबो, या कंहिं दोस्त जी ओताक हूंदी उन जे कुंड पासे में का जाड़ी में सुम्ही पइबो, पाणी जो गिलास बि उहो आणे ॾींदो, मानी बि उहो खाराईंदा, मुसाफ़िर माण्हू खे जी ज़रूरत हूंदी आहे, ज़रूरत पूरी करे माण्हू हले वेंदो। पर दुनिया तव्हांजी ईअं आहे, तव्हांजो असुल माग ऐं तव्हांजो घर आख़िरत आहे, उनखे आबाद कयो, उन में कुझु बि आबादी कान्हे, उते भड़ भींग अथव, असुल सफ़ा जन्नत जो मैदान अथव, फरमायो त हिन मैदान खे आबाद करणो अथव त हिन दुनिया जे ज़िंदगीअ में अल्लाह जे रसूल जी फर्मबरदारी कयो। जॾहिं माण्हू ज़िक्र थो करे, निमाज़ थो पढ़े, निमाज़ खां पोइ सुभान अल्लाह व बिहम्दी सुभान अल्लाहिल अज़ीम वेही थो पढ़े त अल्लाह ताला होॾो मलाइकनि खे थो हुकुम करे त हिन माण्हू जी जाइ ठाहियो। पोइ जेतिरे सिद्क़ ऐं इख़लास ऐं सचाईअ सां तूं अल्लाह जो ज़िक्र थो करे, ईअं तुंहिंजो जन्नत में घर ओतिरो अल्लाह ताला तकिड़ो थो ठाराए। पोइ हदीस शरीफ़ में थो चए त अल्लाह ताला मलाइकनि खे हुकुम थो करे त हिन जो घर आम न ठाहियो, सिर सोन जी हणो, सिर चांदी जी हणो, गारो मुश्क ऐं अंबर जो हणोसि, हिनखे अहिड़ा घर ठाहे ॾियो, इन में तख़्त ठाहियो जी बादशाहनि जा हुजनि, उन जे मथां रेशम ऐं पट जा हंध बिस्तरा ऐं तूल विहाणा रखो। पोइ हे जो अल्लाह जो बानो अचे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जन्नत अल्लाह ताला मोमिननि जे लाइ अहिड़ी करे छॾींदो जीअं दुनिया में माण्हू पंहिंजे घरनि में भुलबा आहिनि, चई साईं न, फरमाए त जन्नत में ईअं पंहिंजे घर में वञी पहुचंदव, अल्लाह ताला उते तव्हांखे वतबअतहुम ज़ुर्रियतहुम, बचड़ा बि तव्हांजा पोयूं जन्नत में उन्हनि खे बि अल्लाह ताला पंहिंजा घरड़ा तव्हांजे घरनि सां गॾु ॾींदो। जीअं हिते माण्हू जी वॾी सादत पवंदी आहे, वक़्तु हूंदो आहे जो पाण त आबाद हुजे पर पंहिंजा बचा बि अखियुनि आॾो आबाद हुजनि, अल्लाह ताला जन्नत में तव्हांखे बचा बि ॾींदो। वमा अलतनाहुम मिन अमलिहिम शै, रब थो फरमाए त तव्हांजो ज़रो न खुटाईंदुमि, तव्हांखे धार ॾींदुमि, तव्हांजे बचनि खे धार ॾींदुमि। अल्लाह ताला इहा आख़िरत ठाही आहे, इन खे असां ॿिन्हिनि हथनि ऐं पेरनि सां लतूं था हणूं, असां चवंदा न साईं असांखे दुनिया खपे। अल्लाह जो रसूल फरमाए त यहूदियुनि नसारनि दुनिया जे लाइ रीस कई, पोइ तव्हां बि दुनिया जे घणे करण ऐं कमाइण जे कोशिश में दीन इस्लाम खे छॾे यहूदियुनि पोयनि जो लॻंदो पोयूं। कीअं पोयों लॻंदा, लतत्तबिउन सुनन मन कान क़बलकुम, अॻियनि जे तरीक़े जे पोयों हलण लॻंदो, हत्ता लौ दख़लू जोहर ज़बिन ख़रबिल दख़लतुमू शिबरन बिशिबरिन, यहूदी नसारनि जे पोयों माण्हू हलंदा गिराट ते रखी। हाणे ईअं आहे मुस्लमान जो तौर तरीक़ो, ईअं मुस्लमान जी तालीम यहूदियुनि नसारनि वारी, मुस्लमान जो लिबास यहूदियुनि ऐं नसारनि वारो। मां तव्हां खां हिकिड़ो सुवाल पुछंदुमि, बाबा मुस्लमाननि जो लिबास सूट पतलू न आहिनि? तव्हांजो लिबास हुयो, मथे उघाड़ो लिबास हुयुसि, अंग्रेज़नि वारा टोपला मथे में पाइण हुयसि, कुझु बि न हुयुसि। तव्हांजो दिस्तार, तव्हांजो पटको, हीअ तव्हांजी जेका सिंधी टोपी आहे, जेका हाणे
छा त मुसलमाननि खे ख़राब कयो आहे बेग़ैरतन ऐं मुसलमाननि जे रूप में ॾेई क़ौमियत ऐं क़ौम परस्तीअ जो रूप ॾेई जंहिंखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको क़ौम परस्ती ऐं तअसुब जी दावा थो करे इहो ईअं अथव जीअं उठ किरी पवे खूह में मुंहुं भर पुछ हुजे मथे हाणे उठ खे कढूंसि कीअं पुछ खां छिक हाणे पुछ खां वठी जो उठ खे छिक त उठ निकिरंदो खूह में छा थींदो पुछ पटिजी पवंदो उठ लुंडो थी पवंदो खूह में निकिरी न सघंदो जेको असबियत ऐं तअसुब ऐं क़ौम परस्ती ऐं क़ौमियत जी दावा थो करे ईअं अथव ॼण उठ खूह में किरी पियो सो बि मुंडी हेठि पुछ मथे थी वञेसि अबा यार मां तव्हां खां पुछंदुमि हर उमिरि जा माण्हू वेठा आहियो अवाम बि वेठो आहे बहराड़ी जा वेठा आहिनि शहर जा वेठा आहिनि पढ़िया लिखिया माण्हू बि नज़र था अचनि सभिनी खां पुछंदुमि त यार सिंध जी सकाफ़त में पंजाब जी सकाफ़त में बलोचिस्तान या सरहद जी सकाफ़त में ज़ाइफ़ा खे काथे टोपी पाराइणो आहे ज़ाइफ़ा खे पटको पाराइणो आहे पोइ हीअ लानत कहिड़ी आहे जेका हले थी छो नथा मुस्लमान ॻाल्हायो तव्हां हिन ते कंहिंखे ॻाल्हाइणो आख़िर हिकु हिकु मुस्लमान खे ॻाल्हाइणु हक़ आहे तव्हां जो केरु रुपयो थो खणे त ॿाहिरि रोड ते बि एहतिजाज था कयो कंहिंजी टके जो स्कूटर खजी थो वञे त रोड था बंदि कयो कंहिं माण्हू खे पुलिस थी काथे तंग करे त हिकदमि एहतिजाज करे ऐं चौक बंदि करे बीही था रहो हेॾो क़ौम जे मथां धाड़ो थो लॻे सिंधी क़ौम जे मथां हेॾो इल्ज़ाम थो लॻे तव्हां माण्हुनि खे एतिरो वात कोन्हे जो चओ त ख़ुदा जी मार पएव कॾहिं आहे सकाफ़त असांजे नियाणियुनि खे मथे में टोप विझणु को नथो कुझे को नथो ॻाल्हाए तॾहिं नियाणियुनि खे टोप अला टोप पाइणु कंहिंजो कमु आहे मर्द जो कमु आहे नियाणी जो भला नंढड़ी छोकिरी खे पारायूं टोप हे सिंधी टोपी वठी खणी विझूंसि मथे में अल्लाह अकबर हालांकि सिंधी टोपीअ जे लाइ घणनि अहले इल्म ऐं साझा वंदा माण्हू चवंदा आहिनि हीअ टोपी ख़ासि इस्लामी सकाफ़त आहे छो त जेकॾहिं हीअं सिधी हुजे न भाई हीअं बंदि आॾो इहो जेको मेहराब ठहियलु आहे मां मेहराब चवंदोमांसि हे जेको मेहराब ठहियलु आहे आॾो इहो मेहराब जेकॾहिं न हुजे सिंधो पटो हुजे त असांजो सजदो सही न थींदो पर हिन निड़ ख़ाली हुजण जे करे निमाज़ पढ़ंदा आहियूं असांजो सजदो सही थींदो आहे छो त निमाज़ में हे निड़ ऐं नक ॿई हेठि रखबा आहिनि हेॾो असांजे वॾड़नि पंहिंजी अहिड़े क़िस्म जी सकाफ़त ठाही जंहिंमें इबादत जो लिहाज़ रखियलु हाणे गुमराह ऐं बेहया ऐं बेईमान माण्हू आया आहिनि असांजे हिन सकाफ़त खे बेईमानी जो नालो था ॾियनि ऐं अलाह जे रसूल जे लानत जो सबबु था बणाइनि दलील हिन जो मां तव्हांखे हदीस शरीफ़ मूं ॾींदुमि नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे लानल्लाहु रजुलन तअन्नस वमरातन तज़क्करत लानत आहे अल्लाह ताला जी अहिड़े मर्द ते जेको पाण खे मादिन जहिड़ो ठाहे इन जो तफ़सील मां नथो ॿुधायां पाण हर को वञी गौर करे वमरातन तज़क्करत ऐं लानत आहे अल्लाह ताला जी उन ज़ाइफ़ा ते जेका पाण खे मर्द मुहियो ठाहे अब ज़ाइफ़ा जो मथे में टोप पाए ज़ाइफ़ा जो मथे ते पटको ॿधे त ॿुधायो त इहा कंहिं जहिड़ी थी पई मर्द जहिड़ी पाण खे मुछा थी कान ओड़ी हूंदी साॻी ज़ाइफ़ा पटको न पारायोसि खणी जेको वणेई सो करेसि पर पोइ थींदी वरी बि ज़ाइफ़ा पर अलाह जे रसूल ताला फरमायो अलाह जी लानत मथां पइजी वियसि अल्लाहु अकबर सकाफ़त जे नाले ते अलाह जी लानत क़ौम ते विझराइण ॿुधायो त इहे क़ौम जा सजण आहिनि की न गद्दार आहिनि अलाह ताला असांखे अहिड़े क़ौम जे गद्दारनि खां नजात ॾे पर इन जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरी आहे त तव्हां मुस्लमान खे हिमत करणी पवंदी इन्हनि सभिनी शयुनि जी तव्हां भरपूर नमूने सां ओ ईअं खुले मुंहं सां इन जी मुखालफ़त कंदव तॾहिं बचाव थींदो ऐं उन जे लाइ ॿियो जेको बुनियादी तव्हांखे मां किरदारु ऐं अमल ॾसींदुसि उहो इहो आहे त अदा असुल वजह हिन अलाह जे क़ुर जी तालीम न हुजणु अथव छो त इन बेहयाईअ जा जेके अॻवान अथव न उहे क़ुर जा दुश्मन अथव बेहयाई जा इहे अॻवान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तालीम जा दुश्मन अथव इहे काफ़रनि जा आलेकार अथव काफ़रनि जे चवण ते तव्हां असां इस्लाम ऐं मुस्लमाननि जी असांजी हीअ मुस्लमाननि जे ज़मीन जी ऐं हितां जी जेका तहज़ीब आहे असांजी मज़हबी तहज़ीब आहे उन जो तक़दुस पामाल था कनि उनखे पलीत था कनि फ़क़ति हिन जे करे जो उहे ख़ुदि क़ुर जा दुश्मन आहिनि तंहिंजे करे असांजे दोस्तनि खे मोबाइल हलाइण जो शौक़ु बि घणो सॼो ॾींहुं अखि पटे खां अखि ॿूटे ताईं वेठा मोबाइल हलाईंदा फेसबुक हलाईंदा मां इन्हनि खे चवां थो त अल्लाह ताला इन नज़र ते तव्हांखे अज़ाब कंदो आहे जे इस्लाम जो दिफ़ा न कंदव त हिकिड़ो त बेहयाई बुछड़ाई न ॾिसो हिन में हिकु नंबर ॿियो नज़र पएव त उते जो उते हिनखे ख़तमु कयो बेहयाई बुछड़ाई खे ॿियो नंबर त अहिड़ियूं जेके तव्हां मज़हबी दीनी इस्लामी ऐं अख़लाक़ी जेकॾहिं बेहयायूं ॾिसो त जेको तव्हांखे अलाह ताक़त ॾिनी आहे जेतिरो लिखी सघो जेतिरो ॻाल्हाए सघो इन जे मुखालफ़त में ॻाल्हायो अबा इहा ॻाल्हि त मां सम्झां थो हिकिड़ी माक़ूल मुतालबो आहे तव्हांजो त आया टोपी पाइण औरत जी इहा सिंध जी सकाफ़त आहे
पोइ जेके बि हितां आयो सभु जो सभु धड़ाधड़ लिखो त इहा ज़ाइफ़ां खे टोपी पाराइण सरासर सिंध जे सकाफ़त सां दुश्मनी आहे, असांखे इहा क़बूल न आहे। जेतिरा तव्हां माण्हू आहियो सभु तव्हांजा आवाज़ थियनि ऐं इनशा अल्लाह इहे आवाज़ वारा जेकॾहिं कंहिं बि ॿिए मुस्लमान जो जेकॾहिं ज़मीर जागी पियो त इहो आवाज़ आम थींदो। ठीकु आहे, एतिरो थिए न थिए पर घटि में घटि असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो 3 दर्जा आहिनि मुस्लमान जे ईमान जा। पहिरियों आला दर्जो मर्रा मिनकुम मुनकरन फलियुगय्यिरु बियदिही, बुछड़ाई ॾिसो त हथ सां रोकियोसि, फइलम यस्तति फबिलिसाने, हथ नथो पुॼेसि त ज़ुबान पहुचंदी, तव्हां पंहिंजे आवाज़ जा ऐं पंहिंजे लिखत जा जेतिरा थी सघनि इहे पैगाम आम कयो जेको क़ौम ताईं पहुचनि। 3 नंबर इहो ॿियो नंबर आहे, फरमाइनि त 3 नंबर जो तुंहिंजी आवाज़ बि नथो पहुचे फबिक़ल्बिही, पोइ इन बुराईअ खे दिलि सां बुछड़ो सम्झ, वज़ालिक अज़अफुल ईमान, ऐं कमज़ोर में कमज़ोर ईमान इहो अथई त बुराईअ खे दिलि सां बुरो सम्झ, जे दिलि सां बि बुरो न सम्झंदे त पोइ कमज़ोर ईमान बि ख़तमु, माना ईमान चट। तंहिंजे करे अदा इहे शयूं, इहे मोबाइलूं, इहे पंहिंजो इंटरनेटियूं, टीवियूं, इहे माण्हू इस्तेमालु त कनि था पर इहे जेकॾहिं इन में एतिरी बि गुनाह सां नफ़रत न त पोइ ईमान ख़तमु आहे। अल्लाह शाला असांखे हिदायत नसीब करे। तंहिंजे करे अज़ीज़ान गिरामी मां तव्हांखे वरी बि अर्ज़ु कंदुमि त उलमा जो हिन दुनिया जे तख़्ते तां खजी वञणु तव्हां असांजी बर्बादी जो निशान ऐं अलामत आहे। तंहिंजे करे कोशिशि कयो पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ायो। माण्हू हर को हिन दुनिया जे जहान में अदा फ़ानी अथव। ॿुधायो केरु आहे जेको हिन दुनिया जे जहान जा तॾा वेड़ींदो? हर को में तो कुल मन अलैहा फ़ान, जेको आयो आहे सभु फना थींदो। वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम, रहंदो रब ज़ुल जलाल जो नालो, अल्लाह जो नालो रहंदो, अल्लाह जे नाले खां सवाइ ॿियो को न रहंदो। सभिनी खे हिन दुनिया जे जहान मां वञिणो आहे। पोइ जॾहिं ईअं थींदो त तो ऐं असांखे अॻिते जाॾे हलणो आहे त क़बर में घटि जंहिं घर में रहूं था अहिड़ी असां क़बर बि ठाराए छॾी अॻ में। ग़रीब जो बि 8 बाय 10 जो कमिरो त हूंदो न भा, 2 खटुनि जेतिरो, क़बर असांजी घणनि खटुनि जेतिरी हूंदी आहे भा। हिकु लपो कोडर जो मस सुम्हूं त हीअं जेकॾहिं माण्हू चुरणु चाहे पासो बि न वराए सघे, जे मथे थियणु चाहे त मुंडी बि मथे न करे छो त तख़्ते में लॻंदसि। उथी वेहण त दरकिनार, घुमण त पंहिंजी जाइ ते, पर क़बर में हीअं पासे वराइण जी बि जाइ न हुजे। पोइ हिते दुनिया में त घरनि ठाहिण जो वॾो शौक़ु आहे, क़बर में बि त कुझु को बंदोबस्तु कर, छो त हिते ज़ाल अथई, ॿार अथई, दोस्त अहबाब अथई, पर जे घर खां निकिर त घिटी कुशादी अथई, जे घर सोड़ो अथई त मस्जिद में अलाह ताला जो हेॾो घर अथई, हिते वेह त तोखे केरु न तड़ींदो। क़बर में बि को बंदोबस्तु कर, जे क़बर खे पंहिंजी खे चङो बणाइणो अथई। हा, इहा क़बर कुशादी बि थी सघे थी, इन क़बर में रोशनी बि अचे सघे थी, इन क़बर में फ़रहत ऐं आराम बि अची सघे थो, इन क़बर में तुंहिंजे अकेलाई ऐं तन्हाईअ जे लाइ संगत बि बहितरीन थी सघे थी। इहा कॉलेजनि में मिलंदई, स्कूलनि में मिलंदई, यूनिवर्सिटियुनि में मिलंदई, बाज़ारनि में मिलंदई, सिनेमाउनि में मिलंदी, होटलनि तो मिलंदई। अल्लाहु अकबर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, माण्हू जॾहिं वफ़ात करे क़बर में थो अचे त 4 साथी अचे था निकिरनि। दुनिया में निमाज़ पढ़ंदो हो, हिकदमि मोए खां पोइ निमाज़ अचे पासे में क़बर में बीहंदुसि। दुनिया में क़ुरान जी तिलावत कंदो हो, हिकिड़े पासे रहो हिकदमि फौरी अचे क़ुरान मजीद ॿिए पासे बीहंदुसि। दुनिया में रोज़ा रखंदो हो, हिकदमि रोज़ा अचे बीहंदुसि। दुनिया में ज़कात ख़ैरात ॾींदो हो, हिकिड़ो पासो अचे रोज़ा वठंदुसि। 4 इबादतूं 4 ई पासा वठी बीह रहंदुसि। मलाइक ईंदा चवंदा त ख़्यालु कजांइ माण्हू असांजो आहे, पुछ भली पर प्यार सां। पोइ उहे पुछी गछी वेंदा, अल्लाह ताला फरमाईंदो त मुंहिंजो नेक बानो आहे, अल्लाह ते ईमान हुयुसि। पुछूंसि त रब केरु अथई? चवे त अल्लाह, न सूद न व्याज न बेईमानी न चोरी न सटो न मिलावट कुझु बि न, अल्लाह जे हिलाल रिज़्क़ ते गुज़ारो हो, छो त रब ऐं पालनहार अल्लाह ऐं इबादत बि अल्लाह जी हूंदी। 5 ई वक़्त रब जे घर में हाज़िरी हूंदी, मञोती बि अल्लाह जे क़ुरान जी हूंदी, हया बि हूंदो हो, शर्म बि हूंदो हो, सच बि हूंदो हो, कूड़ खां नफ़रत ई, बेहयाई बुछड़ाई खां नफ़रत ई। छो? अल्लाह सां वास्तो आहे। चवंदसि त अल्लाह के रब केरु अथई? चवंदो अल्लाह। पोइ पुछंदसि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कराईंदा, हिन खे सुञाणे थो? चई त इन ते त मुंहिंजो सिर सदको मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पुछंदसि दीन कहिड़ो थी? चवंदा त इस्लाम। अल्लाहु अकबर। हाणे मुस्लमान जो दीन आहे ई कोन। हराम जे भत जी दावत मिले, विच में बीठो हूंदो, वॾे माण्हू जी आहे न, तंहिंजे करे ठीकु आहे, भली गॾह कोई खाराए। पुछंदासीं न, छो त वॾो माण्हू आहे न, असांजो हुन ते एतबार आहे। अल्लाहु अकबर। बेहयाई बुछड़ाई जे तरफ़ साईं उन्हनि शराब पे पीतो, मां त न पीतो। पुछो तो धूड़ पाती उते वेही। चङनि भलनि माण्हुनि जी ॻाल्हि थो ॿुधायांव, हिन गुनाहगार कननि सां ॿुधल बाबा मतां चओ त ॿुधियूं सुधियूं ॻाल्हियूं आहिनि। उन ख़ुदि माण्हूअ जी, साईं हुननि शराब पे पीतो, असां त न पीतोसीं, पासे वेठासीं, मां चओ त धूड़ पाती उते। ॿुधायो त गज़ब ऐं ॾमर जी मजलिस हुई कोन न हुई? अल्लाह हिन क़ुरान में चयो त वतवफ़ना मल अबरार, अल्लाह असांखे मार त असांखे चङनि जी सोबत हुजे। इन जाइ ते जे छत मथां किरेनि त चङनि सां मौत थियो कि न बुछड़नि सां मौत थियो?
पोइ हाणे ॿुधायो त हशर कंहिंसां थिएसि? मस्जिद ऐं इमाम सां ऐं जमात सां। हशर कंहिंसां थिएसि? तालबन ऐं आलमन ऐं सालहनि सां। हशर कंहिंसां थिएसि? अलाह जे ज़िक्र करण वारनि सां, शराबिन ऐं ज़ानिन सां। वरी चएसि असां कुझु बि न कयोसीं, असां हीअं तूं अशराफ़ आहे, चोर सां हमरा पियो गॾु घुमे। पोइ जो पुलिस पकड़ी चईसीं न त हे त शरीफ़ माण्हू आहे, शरीफ़ त आहे पर गॾु कंहिंसां पियो घुमे, चई चोर सां। अब हीअ ॻाल्हि सिधी आहे न, थींदो आहे न। हमरा जो स्कूटर ते चोर खे खणी थो वञे, पुलिस जो छापो हयो, वठी ॿियनि खे सोगो कंदा न। हो चोर जो साथी, हो शराबखोर हे शराबखोर जो साथी। दावत उन्हनि जे हिते वियो, कार्ड उन्हनि जे हिते वियो, मुबारक उनखे ॾींदो, बाक़ी हिन न पीतो, अशराफ थी परे वेठो, वॾी ॻाल्हि थी पई, अलाह ते एहसान थी पियो। अदा वॾे किरदार जी ज़रूरत आहे। इस्लाम हिकिड़े वॾे किरदार जो नालो आहे। इस्लाम वॾे तक़दुस ऐं पाकाई जो नालो आहे। छो त अलाह ताला जो दीन पाक आहे। जेसिताईं पाक न थींदे त अन अलाह तय्यबुन ला यक़बलु इल्ला तय्यबा। अलाह पाक आहे, पलीत अलाह खे न खपंदो अथई। अलाह खे कहिड़ी ज़रूरत आहे असांजी? ज़रूरत असांखे आहे पाक थियण जी, छो त अलाह ताला जे ऐवान में पलीत अचे ई न सघंदो आहे। तंहिंजे करे मियां असांखे पंहिंजे ज़िंदगी में कुझु चङे किरदार जी ज़रूरत आहे। सो चङो किरदार तॾहिं थींदो जॾहिं असां पंहिंजे बचनि खे दीन पढ़ाईंदासीं। तंहिंजे करे ख़ुदा जे वास्ते बचनि खे दीन पढ़ाए, न त क़बर में सफ़ा ऊंदहि थी वेंदई। हिकिड़ो माण्हू हो, वीचारो वफ़ात करे वियो। छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए त इज़ा मात इब्नु आदम इनक़ता अमलु। जॾहिं इब्न आदम वफ़ात करे वञे, कहिड़ो भलो आलिम हुजे, जीअं साईं अलाह रहमत करे वीचारा वफ़ात करे विया। ज़ाहिर आहे दुनिया में हर कंहिंखे वञिणो आहे। फरमाए जॾहिं वेंदो हलियो त पोइ अमल कटिजी विया। 3 अमल बचनि था, मोए खां पोइ बि माण्हू खे कमु था अचनि। सदक़तन जारिया, सदको ख़ैर जो कमु छॾे वियो ॿाहिरि, को रस्तो, को रोड, को छांव, को पाणी जो होज़, को नलको, का चङाई कंहिं ग़रीब मिसकीन खे घर, मतिलबु को बि ख़ैर जो कमु, जंहिंखे जेतिरी ताक़त हुजे उन आहार। इहो जेसीं ताईं ख़ैर जो कमु हलंदो, मोए खे उनजे क़बर में उनजो फ़ाइदो ऐं सवाबु पहुचंदो। ॿियो इल्मन युंतफ़अ बिही, इल्म जंहिंसां फ़ाइदो वठिजे। जीअं आलिम हुजनि, सालिह हुजनि, उस्ताद हुजनि, मुदरिस हुजनि, उहे माण्हू इल्मु छॾे विया। कंहिं अलाह जे बहाने क़ुरान मजीद वठी ॾिना मदरसे में तालिबनि खे, कंहिं मदरसो ठहिरायो, कंहिं मस्जिद ठहिराई। हाणे जेसीं ताईं इहो कमु पियो हलंदो, तेसि ताईं वफ़ात कयल माण्हूअ खे क़बर में पियो फ़ाइदो मिलंदो। पर मां चवंदो आहियां त इहो कमु वॾो डिघो आहे। छो त हिकिड़े माण्हू कंहिं मदरसे में, मसलन हिकिड़े माण्हू क़ुरान मजीद वठी ॾिनो तालिब खे, इन तालिब क़ुरान पढ़ियो, अबा कंहिं जे क़ुरान ते पढ़ियईं, जंहिं हिन वीचारे वठी ॾिनो हो, उहो वफ़ात करे वियो। हाणे इहो तालिबुल इल्म पढ़ी उस्ताद थियो। हाणे उस्ताद जो थियो त कंहिंजे क़ुरान ते पढ़ियो हुई, चई फिलाणे अब्दुल्लाह वठी ॾिनोसि, अब्दुल्लाह वियो वफ़ात करे। हाणे अलाह ताला इन आलिम जे क़ुरान पढ़ण जे करे, जेको क़ुरान पढ़ी हाफ़िज़ थियो, जेको कारी थियो, जेको हाणे आलिम थियो, इन जे अमल जे बुनियाद में अलाह ताला इन जो हिसो विझंदो। पोइ साईं हाणे इन उस्ताद साहिब वरी शागिर्द पढ़ाया, हाणे 10 शागिर्द थी पियोसि। 10 शागिर्दनि जो अमल बि ओ शुरूआत इन क़ुरान मां, जेको हिन ग़रीब अब्दुल्लाह वठी ॾिनो, जेको वफ़ात करे वियो। हाणे 10 शागिर्द, 11 उस्ताद, 11 जो अजुर उन ते, वरी 11 शागिर्द, 10 शागिर्द थिया वॾा, वरी उन्हनि वञी पढ़ायो, 5 शागिर्दनि खे 50 शागिर्द उहे, ऐं 11 हे 61 जो अजुर वरी उन जे क़बर में। ॿुधायो त इहा वापारु खुटंदो? वधंदो वेंदो, खुटंदो वेंदो? वधंदो वेंदो। अहिड़ो कारोबार इंतज़ारु कयो। ऐं इहो थींदो आहे इल्म पढ़ण ऐं पढ़ाइण सां। इल्म जो नफ़ो वठे, औ वलदन सालिहन यदूला, या औलाद हुजे सालिह वफ़ात कयल वारे माण्हू जी, उहा अबे अमा जे लाइ दुआ घुरनि, अलाह ताला उहा दुआ उनखे उनजे क़बर में पहुचाईंदो आहे। उनजो हिकिड़ो वाक़ियो आहे, तफ़सीर जे किताबनि में आयो आहे। हिकिड़ो अलाह जो बानो वफ़ात करे वियो, गुनहगार माण्हू वीचारो, क़बर में उनखे अज़ाब थियण लॻो। केतिरो ज़मानो क़बर में त ख़बर न पवंदी आहे, न ॾींहुं न तारीख़ हुते। हिकिड़े ॾींहुं अचानक अज़ाब बंदि थी वियो, रहमत शुरू थी वई। अखियूं पटी ॾिठई त मलाइक बीठो आहे। मलाइक खे छा थियो आहे? हेतिरो वक़्तु मुंहिंजो अज़ाब में हो जो सफ़ा, मूंखे का सम्झ में कान पई अचे, हाणे रहमत थी वई आहे। चई त बाबा तुंहिंजो ॿारड़ो ॼाओ हो तुंहिंजे मरण खां पोइ, अॼु 6-7 सालनि जो थियो आहे। कंहिं माण्हूअ वठी तुंहिंजे चाचे मामे अचे उस्ताद वटि वेहारियो आहे, ऐं उस्ताद तुंहिंजे ॿार खे पढ़ायो आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अलाह ताला फरमाए त हिन जो बच्चो अलहम्द थो पढ़े, पिणस जे क़बर तो अज़ाब माफ़। हाणे ॿुधायो त पंहिंजूं क़बरूं अज़ाब खां आजियूं खपनव? अबा क़बरूं रहमत वारियूं खपनव? त पोइ अज़म कयो त बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं। क़बरूं रहमत वारियूं खपनव? अज़म कयो त निमाज़ पढ़ंदासीं। क़बरूं रहमत वारियूं खपनव? अज़म कयो त पाण क़ुरान जी तिलावत कंदासीं। क़बरूं रहमत वारियूं खपनव? अज़म कयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सची मोहबत कंदासीं, उन जे ख़त्म नबूवत जा अलम बरदार थींदासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असां सहाबा जा असां मोहबत कंदड़ ऐं उन्हनि जा ताबेदार थींदासीं। सहाबा जे नामूस ऐं इज़त ते पंहिंजा सिर कटाइण क़बूल कंदासीं, पर उन जे इज़त जे मथां असां अखर बर्दाश्त न कंदासीं। अल्लाह सुभानो ताला असांखे जेके चङियूं ॻाल्हियूं ॿुधियूं कयूंसीं उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह दीन इस्लाम जे अदब एहतराम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
अल्लाह सुब्हानहू तआला हज़रत साईं वीचारे खे पंहिंजे नेक अमलनि जो दर्जो पहुचाए। अल्लाह ताला असांजे दुआउनि ऐं भलनि सालहनि जो हिनजे औलाद खे पोइ नेक अमलनि करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह सुब्हानहू तआला हुनजा दरजात बुलंद फ़रमाए, असांजी हाज़िरी क़बूल फ़रमाए, असांजे बचनि खे निमाज़ ऐं क़ुरान नसीब फ़रमाए, असांखे क़ुरान ऐं दीन ऐं ख़त्म नबूवत सां वफ़ादारी नसीब फ़रमाए। जेको चयो आहे अल्लाह ताला क़बूल फ़रमाए। आख़िर दावाना